बाहू खोसो में आपाशी अमले जी नाअहली सबब शाही केनाल जो पानी 27 मील वट बाअसर जमींदारन दरवाजा बंद करे पानी चोरी करण लगा आहिनि। हज़ारे एकड़न में सारियालो बेजारो पोखजी न सघियो, ज़मीनूं बंजर थियण जो ख़दशो। कुछड़ी ताईं पानी न पहुचण सबब आबादगारन ऐं हारिन खे करोड़े रुपयनि जो नुक़सान जो अंदेशो थी सघे थो। हितां जे ज़मींदार मीर आबिद खान जखराणी, गुलाम अब्बास लाशारी, हाजी मुबारक नंदवाणी, नेक मोहम्मद नंदवाणी, बरकत बंगलाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 27 मील वट उते जे बाअसर मक़ामी ज़मींदारन शाही केनाल जा दरवाज़ा ज़बरदस्ती बंद करे पानी चोरी करण लॻा। शाही केनाल जी मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पानी न पहुचण सबब हज़ारे एकड़ ते सारियालो बेजारो पोखजी न सघियो। जेको पानी जून महीने में ईंदो हो, उहो पानी जुलाई में बि नाहे आयो। वक्त सिर पानी न पहुतो। वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं पानी न वियो त शाही केनाल जे 0 पॉइंट वटि एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं ऐं फसल जो नुक़सान जो ज़िम्मेवार आबपाशी अमलदार हूंदा।